नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम चौपाई माल सां गॾु अवां जो मेज़बान डॉक्टर सईद अब्बासी हाज़िर आहे। नाज़रीन जिथे बि रहो ख़ुशि रहो, पंहिंजो ऐं पंहिंजे माल जो ख़्यालु रखो। हस्बे मामूल अॼु असांजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा आहे त जानवरनि जा नंढड़ा पर ऐं उन्हनि जी पालना। इन सिलसिले में अॼु असां पंहिंजी स्टूडियो में जंहिं शख़्सियत खे दावत ॾिनी आहे उनजो आउं तारीफ़ कराईंदो हलां। मुंहिंजे साम्हूं मोहतरम डॉक्टर अज़ीज़ अहमद पलीजो साहब पाण डिप्टी डायरेक्टर आहिनि PSLD सिंध हुकूमत ऐं जापान हुकूमत जे ताउन सां हिकिड़ो प्रोग्राम आहे, हिकिड़ो मनसूबो आहे जेको तक़रीबन 5 ज़िलनि में मुकमिल थी चुको आहे ऐं वधीक ज़िलनि में उन ते कम जे लाइ हिकिड़ी मनसूबाबंदी थिए पई। इन सिलसिले में असां पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी डॉक्टर साहब भली आया, जी आया असांजे प्रोग्राम चौपायो माल में। मेरा TV जी तरफ़ां तव्हां प्रोग्राम ॾिसंदा बि हूंदा ऐं तव्हां बज़ात ख़ुदि काफ़ी एक्सपर्ट रहिया हो इन हवाले सां। डॉक्टर साहब ही जेका जाइका जे हवाले सां हिकिड़ो नालो ॿुधण में अचे पियो, मुख़्तलिफ़ मुल्कनि जा काफ़ी प्रोजेक्ट जेके आहिनि असांजे ख़ासि करे सिंध में बि हलनि पिया। ही जाइका जे हवाले सां जेको प्रोजेक्ट ताज़ो 5 ज़िलनि में तव्हां मुकमिल कयो आहे, इहो प्रोजेक्ट छा ते आहे? इन प्रोजेक्ट जा सिंध जे भाॻे खे कहिड़ा फ़ाइदा आहिनि ऐं सिंध जे भाॻियुनि वटि तव्हां हेठी लेवल ते जेके नंढा भाॻिया आहिनि उन्हनि वटि अभी पहुता आहियो या अञा पहुचण जो प्रोग्राम आहे या तव्हांजो फ्यूचर प्लान छा आहे? जी डॉक्टर साहब, तव्हांजा लख थोरा जो तव्हां असांखे हिन प्रोग्राम में घुरायो त जीअं हे असांजूं साइंसी ऐं कुदरती ॻाल्हियूं त जीअं आम भाॻी ताईं पहुचनि ऐं पहुची करे हुन मां ज़्यादा मुस्तफ़िद थियनि। तव्हांजो सुवाल त जाइका जेका आहे उहा छा करे रही आहे त सिंध हुकूमत लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ डिपार्टमेंट हुकूमत जापान खे इहा अपील कई त असांजी सिंध में का माल जे हवाले सां चौपाए माल जे हवाले सां का अहिड़ी तहक़ीक़ करे ॾियो त जीअं असां सिंध जे भाॻे खे ख़ुशहाल करे सघूं। त उन हिसाब सां जाइका ऐं सिंध गवर्नमेंट हिकु मास्टर प्लान स्टडी कंडक्ट कई। उनजो 2000 माना 12 खां वठी 13 ताईं इहा हुननि कंडक्ट कई स्टडी। उन स्टडी मां तक़रीबन 200 खनि हुननि सिंध जे माण्हुनि हुकूमत खे प्रोजेक्ट रिकमेंड करे ॿुधाया त तव्हां हे शयूं जेकॾहिं लाइव स्टॉक जे हवाले सां कंदो त तव्हांजी बुनियादी जेको GDP जो शेयर आहे लाइव स्टॉक जो उन में अञा वधीक खां वधीक वाधारो ईंदो। त हीउ जेको मनसूबो आहे PSLD प्रोजेक्ट ऑन सस्टेनेबल लाइव स्टॉक डेवलपमेंट फॉर रूरल सिंध, माना सिंध जे चौपाए माल लाइ पाइदार तरक़ी वारो मनसूबो ॿाहिराड़ी लेवल ते। छा आहे जो असांजे सिंध जे जेको जानवरनि जे खीर ॾींदड़ या गोश्त ॾींदड़ जानवरनि जो जेको वॾे में वॾो तादादु आहे उहो ॻोठ जे हारी मज़दूर तमामु नंढे भाॻीअ वटि आहे जंहिं वटि 4 खां 5 जानवर आहिनि। त वॾे में वॾो हिसो उन्हनि माण्हुनि जो आहे। त हुकूमत जापान जे माहिरनि असांखे इहो मशवरो ॾिनो असांजे डिपार्टमेंट खे त तव्हां ॻोठनि ते फोकस करियो, उन्हनि ते पंहिंजी नज़र विझो ऐं बुनियादी तौरु भाॻियो ख़ुदि साइंसदान आहे, साइंसी ॼाण रखे थो त पर उनजी इहा जेका ॼाण आहे कंहिं तरतीब में न आहे। इन करे हुननि मुख़्तलिफ़ तहक़ीक़ कई ऐं गॾोगॾु असांजे जेको लाइव स्टॉक फिशरीज़ डिपार्टमेंट आहे उन जे बि ऑफिसरनि खे पाण सां गॾु रखियो, उन्हनि खे ट्रेनिंगूं करायूं ऐं हुननि केतिरनि ऑफिसरनि खे ट्रेनिंगूं करायूं अथव? तक़रीबन हीउ जेको प्रोजेक्ट आहे न साईं, हिन प्रोजेक्ट जा 4 आउटपुट आहिनि। उन जा पहिरियों आउटपुट इहा त का टेक्नोलॉजी या महारत जो अहिड़ो तरीक़ा ॻोल्हिया वञनि जंहिंमें घटि ख़र्च थिए ऐं आसान उन ते अमल बि करे सघे ऐं पैदावार बि वठिजे। ॿियो त उन टेक्नोलॉजी तरीक़नि खे कीअं आम ॻोठाणे ताईं पहुचायो वञे, असल ॻाल्हि। ऐं टी ॻाल्हि त हीउ जेको मेंह जो फर आहे जेको शहरनि में कटिजी थो वञे, भाॻिया कटाए छॾींदा आहिनि शहर जा जेके भाॻिया आहिनि, त उनखे कीअं बचाए सघिजे। जो कुंडी में तमामु क़दीमी नसिल आहे सिंध जो ऐं मज़बूत तरीन नसिल आहे। तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी मिसाल ॾियां, हाणे जेको हीउ असांजो लाइव स्टॉक एक्सपो 2020 थियो, इन में जेका मुक़ाबिलो खणंदड़ मेंह हुई उनजो 23 किलो खीर आयो। हाणे उहो 23 किलो खीर जो ॿाखिड़ी मेंह जो। इहा मेंह जॾहिं ताज़ी हुई, जॾहिं इन जो खीर वियामण खां 3 महीननि जो जेको अरसो हो, इन में इहो 30 लीटर में फ़ी ॾींहं जे हिसाब सां खीर पई ॾिए। माना
घटि में घटि 15 किलो खीरु सुबुह 15 किलो शाम। त माशाल्लाह। इहा सिंध जी कुंडी मेंह आहे। अच्छा। त हिननि चयो त तव्हां सिंध जी मेंह जो इहो फर बि कटिजण खां बचायो हा। ऐं इहो फर खे कीअं पालिजे इहो ॻोठ जे भाॻियुनि खे फर ॾियो बि हिननि खे सेखारियो बि। अच्छा। ऐं ॿियो त शहरनि में जेका सिंध जी मेंह अचे थी, तव्हां रुॻो कराची शहर में नज़र विझंदो लांडी कैटल कॉलोनी या उनजे आसपास में तक़रीबन 10 खां 12 लख खीर ॾियण वारा जानवर हर वक़्तु मौजूदु आहिनि। उन में वॾो तइदादु सिंध जी कुंडी मेंह जो आहे। त इहे जानवर जेका मेंह जेका घटि में घटि 10 पेट वियामंदी आहे हर साल खीर पर, उहो 2 सालनि में भाॻियो कटाए पियो छॾे। उन सबबु हा, उनजो सबबु इहो त भाॻीअ वटि उहा ॾाहप न आहे साइंसी। ॾिसो न, ही डेयरी फार्मिंग जेका आहे, खीर जे जानवर पालणु, इहो को नंढे पैमाने जो कारोबार न आहे, इहो तमामु लॉन्ग टर्म बिज़नेस जंहिंखे माना वॾे अरसे ताईं हलण वारो कारोबार। छो त हिकु में 10 पेट त घटि में घटि विया, माना 10 साल त घटि में घटि हलंदो ई हलंदो। अच्छा। त हिकिड़ो इहो कंपोनेंट बि हुन में शामिलु कयो त फर खे बचाइजे, ढुकी में जेका ढुकी नथी थिए उनखे वापसि ढुको करे सर्कल में आणिजे त उहा हर साल खीर फर ॾे। चोथों जेको अहम नुक़्तो आहे हिन जाइका PSLD प्रोजेक्ट जो प्रोग्राम जो, त जेको लाइव स्टॉक फिशरीज़ खातो आहे सिंध हुकूमत जो, उनजे ऑफिसर ऐं ऑफिशल्स जेको पैरावेट्स आहिनि उनखे महारत ॾिनी वञे, टेक्निकल ॼाण। टेक्निकल त उहे आहिनि, इन में हा, कोई शक न आहे, उन्हनि खे जी पर किथे किथे के शयूं रहिजी थियूं वञनि। जी, छाहे जो दुनिया हींअर एतिरी तरक़ी कई आहे जो हर ॼाण मथां अपडेटेड शयूं अचनि पियूं। माना उन में जिदत मथां जिदत अची रही आहे। त जीअं त हिननि छा कयो त असांजे डॉक्टरनि जूं, असांजे पैराविट्स स्टॉक असिस्टेंट जेके आहिनि उन्हनि जूं उन्हनि ट्रेनिंगूं करायूं, इन्हनि चारई जेके हाणे कंपोनेंट आहिनि। त उन हिसाब सां सिंध जे 5 ज़िलनि में कमु शुरू कयो वियो। हैदराबाद, टंडो महमद खान, मटियारी, टंडो अलायर, बदीन, इहे जेके ज़िला आहिनि हिते पायलट प्रोजेक्ट तौरु कमु शुरू कयो वियो, जंहिंमें तक़रीबन 25 पायलट ॻोठ रजिस्टर कया विया। हा, मॉडल ॻोठ, ऐं हुन में 25 मॉडल अॻवान भाॻिया तयारु कया विया। अच्छा, भाॻियुनि खे बि तयारु। हा, हाणे उन्हनि भाॻियुनि खे छा सेखारियो वियो, मतिलबु एप्रोप्रिएट टेक्नोलॉजी। इन जो मतिलबु त अहिड़ो तरीक़ो साइंसी जेको जॾहिं तव्हां अमल में आणियो त उन ते ख़र्च बि न थिए ऐं उन मां अमल करण में बि आसानु थिए ऐं पैदावार बि वधी अचे। त जापानी माहिरनि हिते 50 एप्रोप्रिएट टेक्नोलॉजी जेको आइडेंटिफाई कयूं, जंहिंमां 19 जेके आसान तरीक़े वारियूं, जंहिंमां 9 त सिंध जे 5 ज़िलनि में अमल थी चुको आहे। ऐं उन्हनि जो फ़ाइदो कहिड़ो थियो, मिसाल तौरु जॾहिं असां ॻोठनि में हाणे वेंदा आहियूं भाॻियुनि खे असां ॼाण ॾियण जे हवाले सां, त उहो भाॻियो जेको मेंह त ताज़ी अथसि, उनखे 1.5 किलो दाणो सुबुह खाराए थो, 1.5 किलो दाणो सुबुह ॾिए थो, ऐं सॼो ॾींहुं पट जो गाहु मण खां वधीक उनखे पेट भरे ॾिए थो। ऐं घर जी औरत सिंधियाणी जेका आहे उहा बि उन मेंह जी सॼी ॾींहुं पालना पुठियां, पर खीर 6 किलो पियो अचे। हाणे उनजा कहिड़ा सबब आहिनि, त असां ॻोठनि में वेंदासीं न आमतौर ते या शहर जे वणनि में, त माण्हू जानवरनि खे ॿधियो वेठा हूंदा आहिनि, 2 चकर हुनखे पाणी पीआरींदा आहिनि। वाड़े में वेंदा त गवालो खोले 2 चकर पाणी बि पीआरींदो, वरी वञी ॿधी छॾींदो आहे। ॻोठ में वेंदा त भाॻियो जेकॾहिं ॿनी में कमु करे रहियो आहे, त उतां ॿनी मां हुनखे यादि ईंदो आहे यार माल खे पाणी कोन मिलियो आहे, वञी हाणे सभु कमु छॾे हुनखे पाणी पीआरे थो। हाणे जेकॾहिं भाॻी सोचे त आसानी आहे, त मूंखे जेकॾहिं महिल उञ लॻंदी आहे त हिन जानवर खे बि ईअं उञ लॻंदी आहे जीअं आउं पाणी थो पीआं। त करे भाॻी खे छा खपे, जेकॾहिं हू छपर जे साम्हूं ढक नथो ठाराए सघे, त हिकिड़ी नंढी कूंडी पाणी सां भरे रखी छॾे, जंहिंमें मिठो साफ़ सुथिरो ऐं ताज़ो पाणी हुजे, रसी थोरी डिघी करे ॾिए जानवर खे, त जेको जानवर 2 चकर ॾींहं जो पाणी पीए पियो, जॾहिं हुनखे जीअं अॻियां हर वक़्तु पाणी ईंदो, त जॾहिं छो त हिकु खीर ॾींदड़, केतिरो पाणी पीअणु खपे जानवर खे? जी, ॾाढो बहितरीनु सुवाल कयो। ॾिसो न, हिकु खीर ॾींदड़ जानवर खे गर्मियुनि जी मौसम आहे त हुन में 150 खां वठी 200 लीटर हुनखे पाणी खपे पियो। 200 लीटर? हा। ऐं सिर्फ़ु ॿाखुड़ो जानवर आहे, का खीर जी पैदावार न पियो ॾिए, तॾहिं बि हुनखे 100 लीटर डेली खपनि पीअण जो पाणी। अहिड़े हिसाब सां 100 लीटर जिस्मानी ज़रूरत थी हुई जानवर जी। जेकॾहिं हू 1 लीटर खीर जो जानवर ॾेई रहियो आहे, त असां छा कंदासीं, त उन 1 लीटर खीर जे लाइ 5 लीटर हुन जानवर खे पाणी खपे। अहिड़े हिसाब सां असां जॾहिं भाॻियुनि खे इहा प्रैक्टिस जेका करे रहिया आहिनि, त बाबा 2 चकर पाणी पीआरियो, हुननि जॾहिं जानवर जे अॻियां हर वक़्तु मिठो ऐं साफ़ु सुथिरो पाणी रखियो, त 2.5 हफ़्तनि में जॾहिं हुन जानवर जे जिस्म में पाणी जी ज़रूरत पूरी थी, खीर जी पैदावार वधी वई। बाखड़ी जेका मेंह आहे उहा 2.5 हफ़्तनि में 1/2 किलो खीर जो उन पाणी अॻियां रखण ते वधाए आई। ताज़ी जेका मेंह आहे, जेका 3 महीननि जे अंदरि वारी, उहा 1.25 किले खां 1.5 किलो खीर सिर्फ़ु पाणी ते वधाई, त भाॻी जा थोरा कन खुलिया त यार हिन जी ॻाल्हि में दम आहे।
वरी असांखे चवण लॻा साईं इहा ॻाल्हि त असां कई, हुनखे पाणी वारी ॻाल्हि ॿुधाईसीं त जॾहिं हुननि इहा ॻाल्हि रखी त वरी चयोसीं अरे तूं भो पियो खाराई, हीउ जेको भो अथई सुकल बि। सुकल भो, तव्हां सुकल भो ॾिसो न, सुकल गाहु उन्हनि इलाइक़नि में खारायो वेंदो आहे जिते कहत हुजे, जिते साओ गाहु मुयसर ई न हुजे। ऐं भो जेको आहे उहो 10 रुपया किलो मिले थो, उनजी ग़ज़ाई जेके एतबार खां ताक़त ॾिसूं त उन में का कुझु बि कोन्हे, रुॻो पेट भरे थो, न उन में खीर आहे न गोश्त आहे। ऐं 10 रुपया किलो भो मिले थो, इन 10 रुपए किले भो में जेकॾहिं असां मकई ज्वार बाजर वठंदासीं तक़रीबन 4 खां 5 किलो मिली वेंदी। डॉक्टर साहब इहे खाधो खुराक त मुंहिंजे ख़्याल में त तक़रीबन रुॻो ख़ाली भो इस्तेमालु कोन था कनि, भाॻिया ज्वार आहे, मकई आहे, बाजर आहे ऐं लूसण आहे, बरसीम आहे, या ॿिया जेके कुदरती गाह आहिनि उहे बि कटे खाराइनि था। मुंहिंजे ख़्याल में त हिते रुॻो भो जी ॻाल्हि कोन्हे का। भो जी लाइ इन लाइ ॻाल्हायूं त असांजा जेके भाॻिया आहिनि, असांजो बहितरीनु ॼाण जो हिसे जो ड्यूटी में बल्कि फ़र्ज़ में इहो शामिलु आहे त हुनजे जेके मौजूदु वसीला आहिनि उन्हनि जो बहितरीनु इस्तेमालु आहे। हाणे जेकॾहिं भाॻियो 10 रुपया इस्तेमालु करे पियो, मुंहिंजो चवण जो मक़सदु भो ते न करे उहे 10 रुपया साए गाह ते, छो साए गाह में ग़िज़ायत ज़्यादा हूंदी आहे मकई में। भो जेकॾहिं 10 रुपए जो खाराईंदो हुन मां पाउ खीर जो कोन ईंदो, पर उहे ई साॻिया 10 रुपया जेकॾहिं मकई जी कुतर वठी या मकई जो गाह वठी खाराईंदो त उन में किलो खीर जो अची सघे थो, माशाल्लाह, माना खीर वधी सघे थो। नाज़रीन हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक वठूं था, असां सां गॾु रहंदा। नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कार चऊं था, पंहिंजी ॻाल्हि ॿोल हली पई खाद खुराक जे हवाले सां ऐं पाणी जी अहमियत, ख़ासि करे खीर ॾींदड़ जानवरनि जे हवाले सां ऐं उहे जानवर जेके असीं गोश्त जे लाइ पालियूं था। जी डॉक्टर साहब, पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो वरी। जी हा, असांजी ॻाल्हि हली पई त खाद खुराक जे हवाले सां जानवर जे लाइ पाणी ज़रूरी आहे, उहो पाणी हुनखे हर वक़्तु अॻियां रखियो वञे। बिल्कुलु। ऐं साओ गाह, मकई, ज्वार, बाजर, भो जो इस्तेमालु घटि कजे, भो ॾींहं जो 2 किलो खाराइजे, बाक़ी जेके इज़ाफ़ी खाराए रहियो आहे भाॻियो त उहे पैसा साए गाह ते इस्तेमालु करे जंहिंमें ज़्यादा ग़िज़ायत आहे। हाणे खाद खुराक पूरी थी वई त वरी लाज़मी आहे त खाद खुराक त असां पूरी कई, पर जेकॾहिं पेट जी कीड़े जी दवा न ॾिनल हूंदी ऐं बचाव जो टीको न लॻल हूंदो त इहे शयूं जॾहिं असां जानवर जूं पूरियूं करायूं भाॻे खे ॾाहप ॾेई करे, त जेको जानवर 4 खां 6 लीटर खीर ॾिए पियो, 8 खां 10 लीटर ते अची वियो खीर में, ठीकु आहे न, हिन मनसूबे में। अहिड़े हिसाब सां भाॻे खे असां उन जेका फीड आहे उहा फीड पाण ठाही, असां उनखे फार्मूलो बि ॾिनोसीं, महारत बि ॾिनीसीं, त उहो हिकिड़ी मुतवाज़न ग़िज़ा जो फार्मूलो बि उनखे मिली वियो। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां वफ़ाक़ में बि कमु कयो आहे ऐं उन सां गॾोगॾु बलोचिस्तान सूबे में बि तव्हां कमु कयो। जी बिल्कुलु। वफ़ाक़ में त सभु सुबुह अची था वञनि ऐं उहा हिकिड़ी वॾी उते मंडी बि आहे जंहिंमें तक़रीबन चइनी सूबनि जो माल बि वेंदो आहे ख़ासि करे, पर बलोचिस्तान ऐं सिंध जे माल खे तव्हां कीअं ॾिठो, इहो ॿुधाइजो। जी साईं, सिंध अॼु बि तव्हां जेकॾहिं मोहन जे दड़े ॾांहुं वेंदो त उते जी जेका मोहर आहे, उते ॻाढ़ी गहूं जो उन मोहर ते निशान। बिल्कुलु बिल्कुलु। त मूं वाक़ई पाकिस्तान जे ॿियनि सूबनि जा बि नस्ल ॾिठा आहिनि, पर सिंध जो नस्ल हज़ारे साल क़दीमी नस्ल आहे। उन हिकिड़ी नंढड़ी मिसाल तव्हांखे ॾींदुसि, जेकॾहिं अॼु बि थोरो दुनिया जी इन ॻोल्हे खां ॿाहिरि बि बीहंदासीं न, त असां ब्राज़ील दुनिया जो हिकु अहिड़ो मुल्क आहे जिते वॾे में वॾो जंगल आहे दुनिया जो, अमेज़न जो जंगल, ठीकु आहे। उते गर्मी बि घणी थींदी आहे, मींहं बि घणा पवंदा आहिनि, पर चिचड़ बि जाम थींदो आहे उते, छो त जिते जंगलनि ते जीवतूं थियनि त हुननि लाज़मी उते आबादी एग्रीकल्चर जो सुठो रोल आहे, त हुननि दुनिया जूं जेके बि गऊं आहिनि जिन जा 60-60, 50-50 लीटर योमिया खीर पई ॾियनि, उहे खणी उते पहुचायूं, पर उहे गऊं उते गर्मी में चिचड़नि में मरी पियूं वञनि। वेस्टर्न जेके, जी हा, जेके मग़रिबी दुनिया, ऑस्ट्रेलिया जूं, न्यूजर्सी, ॿियनि मुल्कनि जूं जेके आहिनि, त पोइ जॾहिं ब्राज़ील जा ॿाहिरि हुननि सिंध घुमी त सिंध मां हुननि खे ॻाढ़ी गऊं ऐं इहा थर जी जेका कानकिरे जे वॾनि सिंगनि वारी, जंहिंखे भाॻिया कच्छी कच्छी करे चवंदा आहिनि, त इहा गऊं हुतां खणी उहो ब्राज़ील विया। हाणे तव्हां यकीन करियो जो सिंध जी जेका ॻाढ़ी गऊं आहे उते 41 लीटर योमिया जे हिसाब सां खीर पई ॾे, माशाअल्लाह, ऐं इहा वॾनि सिंगनि वारी 45 किलो योमिया खीर पई ॾे। ऐं इहे गऊं न हुननि खे उते बीमारी चिचड़ हुननि खे लॻो, न ई हुननि खे जेको सो गर्मी तंग कयो, त
त हुननि ॾिठो त अहिड़ी त ताक़तवर जेको त नस्ल त असांखे ॻोल्हियो पिए। हाणे अॼु जेकॾहिं तव्हां ब्राज़ील वञी घुमंदो त तव्हांखे गाड़ी गऊं जा ऐं कानकरेज वॾनि संगनि वारी जा वॾा वॾा धण मिलंदा। तव्हां घड़ी सावा जे लाइ बीह करे सोचींदा त आऊं सिंध में पियो हलां या ब्राज़ील में थो हलां। त जसलन ब्राज़ील जा उहे माण्हू जिन असांजी सिंध जी हीअ जिन्स उते पाण वटि महफ़ूज़ कई। ऐं असांखे बि घुरिजे त हुकूमती लेवल ते उहो ई एम्ब्रियो उतां वठी करे हिते आंदो वञे जेको 41 किलो खीर पी ॾे, उहो ई असांजी साॻी गऊं में रखाए करे इन नस्ल खे अॻियां वधायो वञे। अच्छा, न मुंहिंजे ख़्याल में त हाणे त हिकिड़ी शइ साम्हूं बि अची वई आहे त असां वटि डिपार्टमेंट जे अंदरि बि हिकिड़ी शइ ते ख़ासि करे मिनिस्टर साहिबु ॾाढो ज़ोर ॾिनो आहे त बाबा तव्हां सॼी दुनिया वैक्सीन ते घणो ज़ोर ॾिए पई, छो त जिते वैक्सीन घणी थींदी त उते बीमारी घटि थींदी। ॾिसो न, जेकॾहिं असां बचाव जा उपाउ वठंदासीं त फ़ाइदो थींदो। ऐं असीं रुॻो जेकॾहिं भई ॾिसंदासीं त भई असां बीमार थिए जानवर ऐं दवा इस्तेमालु करियूं त उन में त पोइ असांजा नुक़सान ई नुक़सान आहिनि। त तव्हां छा था सम्झो त हिन महिल हीउ जेको सिलसिलो शुरू थियो आहे त बाबा तव्हां घटि में घटि 40 जेको % हिकिड़ो टारगेट ॾिनो वियो, ख़ासि करे पंहिंजा जेके वेटनेरियन आहिनि, जेकी फील्ड में कमु करण वारा माण्हू आहिनि, हाणे उन्हनि खे ताज़ो हिकिड़ी ॼाण मुताबिक़ त मिनिस्टर साहिबु चए थो त इन खे तव्हां 60 सैकड़े ते खणी वञो, 80 सैकड़े ते खणी वञो वैक्सीन खे। त तव्हां छा था सम्झो त इहो केतिरो कामयाबु रहंदो? तव्हांजी जेका ॻाल्हि आहे असां तव्हांजी ॻाल्हि खे इंडोर्स बि कंदासीं, अॻियां वधाईंदी। मिनिस्टर साहिब जी ॾाढी बहितरीनु सोच आहे त हिन कम खे वधाए, छो जेके असां सॼे फार्म जी पालना बि करियूं, खाद खुराक पूरी करियूं, हुनखे टोटल शयूं जेके बि असां हुनखे ॾियूं, पर हुन में इहो थियो त जानवर जी जेकॾहिं बचाव जो टीको हुनखे न मिलियो त पोइ उहो जानवर महफ़ूज़ न आहे हिन जरासीमी बीमारियुनि खां। असांजी हिन जाइका जे प्रोजेक्ट में सिंध हुकूमत कमु करे रही आहे त हिन ॻोठनि में छा कयो त असां हीउ वाहिद हीउ प्रोजेक्ट आहे सिंध हुकूमत जो जो एक्सटेंशन जो कमु, मतिलबु भाॻीअ खे महारत सेखारी वञे, इहो सिंध जे 5 ज़िलनि में शुरू कयो वियो। त उन में असां इहो ॻोठनि में माण्हुनि खे तरबियत ॾिनी मुख़्तलिफ़ शयूं जी, पाणी ते हर वक़्तु, पर जॾहिं भाॻियुनि खे असां हर 6 महीने साल में 2 चकर इहो बचाव जो टीको ऐं कीड़नि जी दवा कराई त उहे भाॻियुनि चयोसीं हर साल असां ॻोठ में जानवर मरनि पिया, बीमारियूं अचनि पियूं, पर जॾहिं खां तव्हां अचणु शुरू कयो आहे त हीअ असांजी तव्हां पालना जा तरीक़ा ॿुधाया आहिनि, पर हीअ जेका बचाव जो टीको आहे ऐं कीड़े जी दवा ॾियूं था, इन में असांजे जानवर जेको मरण जो तइदादु आहे उहो बि घटिजी वियो आहे ऐं बीमारी बिल्कुलु गुम थी वई आहे। त इहो ॾाढो बहितरीनु सुधरियल मुल्कनि में बि ईअं आहे त हुननि ख़ासि करे बचाव वारे पासे तमामु घणो ध्यानु ॾिनो आहे ऐं इहो ई सबबु आहे जो उते मां सम्झां थो तक़रीबन को 20 सैकड़ो जेकॾहिं का बीमारी आहे त उहा ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी जे न त सुधरियल मुल्कनि जी सूरत हाल असांजे मुल्क जी भेट में काफ़ी तब्दील आहे। त हाणे मूंखे डॉक्टर साहिबु इहो ॿुधायो त हीअ जेको तव्हां हिन मनसूबे ते कमु कयो आहे काफ़ी अरसे खां वठी, इहो नंढड़ा जेके फरड़ा आहिनि उन्हनि खे पालण जे हवाले सां का नई टेक्निक, का नई ॼाण? जी साईं, नई टेक्निक, नई ॼाण न आहे, हीअ तमामु क़दीमी ॻाल्हि आहे, पर साइंसी जिदत सां थोरो तव्हांखे ॿुधायूं था त ॾिठो वञे त ॻोठनि में या ॻोठनि में त भाॻियो अञा फर पाले थो, शहर जो वाड़े वारो जेको घणे तादाद में ॻोठनि जा जानवर खणी खीर पैदा करण जे मक़सद लाइ रखे पियो, उहो कटाए पियो। जॾहिं हुन भाॻीअ सां असां खतो किताबत कई, हुन सां वियासीं, हुन सां ॻाल्हि ॿोल कई, त उहो भाॻियो चए पियो यार पालजी पले नथो, मरी थो वञे। त असां उहे माण्हू जेके फर कटाइनि पिया मेंह जा, उहे फर हुन खां पैसनि ते वरिता ऐं डायरेक्टर जनरल लाइव स्टॉक जे आते में असां हिकिड़ो फरनि में कुंडी में जे फरनि पालण जो सेंटर उते क़ाइमु कयो। ऐं उते हाणे असां तक़रीबन 300 खां मथे वछूं पाले भाॻियुनि खे ॾेई चुका आहियूं ॻोठनि में, जेके 3 सालनि अंदरि वियामी चुकियूं आहिनि। न त ॻोठनि में तव्हां वेंदो न, ॻोठ में जेको भाॻियो वछ पाले थो मेंह जी, त 5 साल वठी वञो हुनखे वियामी अचण में। अॼु पैदा थी आहे, बालिग थी त 5 साल हुनखे लॻी था वञनि। पर कुदरत में ईअं न आहे। जेकॾहिं मेंह असां छा कंदा आहियूं त मेंह हाणे वियाई आहे, असां जेको भाॻियो फर कटाए पियो शहर में, असां हुनजे वाड़े वारे सां असांजो मुआदो थियलु हूंदो आहे, असां हुन भाॻीअ वटि वञूं था ऐं उहो असांखे ॿुधाए थो त मुंहिंजी मेंह वियामण वारी आहे। त उहो वियामण खां कलाक पहिरीं असांखे फ़ोन कंदो आहे, असांजो नुमाइंदो हुते वञी पहुचंदो आहे ऐं हुनजो सॼे 20 में जो अमल असां ॾिसंदा आहियूं। 20 में अमल ॾिसण जो मक़सदु छा आहे त जीअं
जेकॾहिं इहा हिन मां जेको फर अची रहियो इहो फासी पियो त सुभाणे इन नस्ल में इहा शइ हलंदी। अच्छा इन करे जेकॾहिं हुनजो वीएम जेको मेंह जो उहो नॉर्मल थियो, फर आसानी सां अची वियो त उहो असां फर वठंदा आहियूं, त ओन कंदा आहियो हुनखे? उहो जेकॾहिं आसानी सां थियो उहो फर वठंदासीं, जेकॾहिं जंहिंमें फर फासे पियो उहा वछ असां न वठंदासीं छो त नस्ल में हलंदी। अच्छा ऐं वछ घटि में घटि 30 किलो वज़न जी हूंदी त असां वठंदासीं। उनखां असां वछ वरिती, उनजी धुन जेको आहे इहो हिकु अहिड़ो ज़ख़्मु हूंदो आहे, उन ते असां टिंचर हणंदा आहियूं, पर कुदरत तौरु मां सां गॾु जेके हूंदो आहे न त मां हुनखे चटींदी आहियां त हुनजी लुआब उहो जरासीम कुझु दवा आहे हिकिड़ी क़िस्म जी। माशाअल्लाह पर असां मसनूई तरीक़े सां फर खे पालियूं था त 7 ॾींहंनि ताईं हुनजी नाड़ो जेको आहे धुन जो, उन ते टिंचर ॻाढ़ी दवा, लाल दवा या पायोडीन हणंदा आहियूं, 7 ॾींहंनि में छड़ी किरी वेंदो आहे। पर वियामणे फौरन बाद माउ जो धोई साफ़ करे ख़ुश्क करे ऐं हुनजो पिस जेको पहिरियों खीर आहे उन फर खे ज़रूरु पीआरींदा आहियूं। लाज़मी आहे। हा, जेकॾहिं 30 किलो जो वज़न जो फर आहे त 1.5 किलो खीर पिस हुनखे सुबुह पीआरींदा आहियूं, 1.5 किलो शाम, 3 ॾींहंनि ताईं हुनखे इहो पिस पीआरियूं था। 3 ॾींहंनि खां पोइ असां हुन फर खे 1.5 किलो खीर ताज़ी मेंह जो सुबुह, 1.5 किलो शाम, पर दर्जे हरारत उहो ई माउ जे खीर वारो साॻियूं जेतिरो गर्म हूंदो आहे ओतिरो ई उतां वठी आया आहियूं ताज़ी मेंह जो खीर, पर एतिरो गरम करे पोइ हुनखे असां पीआरींदा आहियूं। जेकॾहिं खीर असां कंहिं ॿिए इहो फर खे जेकॾहिं असां खीर पीआरियूं पिया जेको बाखड़ी जो पीआरींदासीं त हुनखे दस्त लॻी पवंदा। हुनखे खीर खपे त पर वाइट स्कूर जे नाले सां हिकिड़ी मशहूरु बीमारी आहे, ख़ासि करे नंढनि बच्चनि में लॻंदी आहे, त उहो छा धारे खीर जे करे थिए थो या खीर जो जेको टेम्परेचर जेको तव्हां ॿुधायो था माउ जे थणनि जे ज़रिए जेको खीर पीए थो उनजो टेम्परेचर कॉन्स्टेंट आहे, पर जेको तव्हां खीर वठी आयो उन जे टेम्परेचर खे वरी उन सां मिलाइणो आहे, इहो लाज़मी आहे। जी साईं, ॾिस न माउ जे थण मां जेको खीर निकिरे थो उनजो 40 डिग्री सेंटीग्रेड उनजो दर्जा हरारत हूंदो आहे। 40। हाणे असां फर त ओॾी महिल गरम गरम पीए थो त हुनजो कुदरत पंहिंजो निज़ाम हाज़मे वारो हुन सां सहमत हूंदो आहे, पर जॾहिं असां ॾुहाई करे बाल्टी में रखूं था त खीर थधो वेंदो आहे, गॾोगॾु जरासीम बि अची वेंदा आहिनि हुन में। तंहिं करे जेकॾहिं असां मसूनी तरीक़े सां फर खे पालियूं था त इहो लाज़मी आहे त खीर साफ़ सुथरे माहौल में हुन मां कढियो वञे। ॿियो त उनखे वरी बि गरम करे उहो 40 डिग्री सेंटीग्रेड ते आणे पोइ हुन फर खे पीआरियो वञे। जेकॾहिं असां खीर थधो करे पीआरींदासीं त हुन फर खे कब्ज़ थी पवंदो, ऐं जेकॾहिं खीर ज़्यादा गरम हूंदो त हुनखे दस्त लॻी पवंदा। ऐं ॿियो जेको तव्हां वाइट स्कोर जे नाले सां पुछियो, अक्सर भाॻिया छा कंदा आहिनि त उहो धोई करे फर खे खीर न पीआरींदा आहिनि, छो त उहो ते मिटी बि लॻल हूंदी आहे, गोबर बि हूंदो आहे, पेशाब बि हूंदो आहे, गर्दो गुबार। हा, फर जॾहिं वञी उहो मेरे उहो सां उहो ते थणनि खे चूसींदो आहे त हुनखे पीले रंग जा दस्त लॻी पवंदा आहिनि, आख़िर में रतींदो आहे, फर मरी पवंदो आहे। पर भाॻियो हुन फर खे छॾण खां पहिरीं जेकॾहिं उहो हुनजो धोई सुठे नमूने पोइ पीआरींदो त हुनजो फर खे दस्त न लॻंदा, इहो फर न मरंदो। ऐं ॿी ॻाल्हि जेका नाज़रीन हिकिड़ो नंढो ब्रेक वठूं था, असां सां गॾु रहंदो। भले आहियो नाज़रीन, हिकिड़ो दफ़ो वरी ॿीहर इन सिलसिले खे पाण गॾियूं था। डॉक्टर साहिबु, हीअ जेके नंढड़ा फरड़ा आहिनि इन्हनि खे केतिरो अर्सो खीर पीआरणु खपे माउ जो, ऐं उन खां पोइ किथे किथे त ईअं ॾिठो वियो आहे त भाॻिया यकदमि जेको आहे साए गाह ते जानवर खे लाहींदा आहिनि, छा इहो सही आहे या इन सां के नुक़सान थियनि था? जी साईं, असां जेको जहिड़े तरीक़े सां फर पालियूं था हिन में 60 ॾींहं ताईं फर खे असां खीर पीआरींदा आहियूं। 60 ॾींहं यानी 60 ॾींहं ताईं तक़रीबन 2 महीना। हा, इन दौरान पहिरीं ॾींहं खां वठी फर जे अॻियां पाणी, सुकल गाह, छबर जेका आहे जेको तर वारो गाह, छबर वॾी ताक़तवर गाह थींदो आहे, मकई खां बि ज़्यादा ग़िज़ायत हूंदी आहे छबर में, ऐं उन में फाइबर ज़्यादा हूंदो आहे ऐं फर जे हाज़मे खे ॾाढो बहितर कंदो आहे। उहा ई छबर जेका आहे असां 2 ॾींहं उस में सुकाईंदा आहियूं, सुकाए करे पोइ उन फर खे ॾींदा आहियूं। जेकॾहिं फर खे तव्हां साओ गाह ईअं खाराईंदा त हुनखे दस्त लॻी पवंदा, हुनमें हुनजो जिस्मानी वज़न बि किरी वेंदो ऐं जेको टाइम ते हुनखे बालिग थियणो उहो कोन थींदो ऐं मरी बि सघे थो। उहो ई साओ गाह फर खे 8 महीननि ताईं सुकाए पोइ खाराइणु घुरिजे, त उहा असां हुनखे छबर खाराईंदा आहियूं। ऐं 60 ॾींहंनि ताईं दाणो, हालांकि पहिरीं ॾींहं खां फर नाहे खाईंदो, पर रखण जो मक़सदु त फर जीअं जीअं हुनखे सूंघींदो त हुनजी मादे जी हिसूं कमु कंदो ऐं फर जल्दी दाणेदार खुराक ते ईंदो। ऐं जीअं इन 60 ॾींहंनि जो जेको अर्सो असां तव्हांखे खीर वारो ॿुधायूं पिया, 60 ॾींहं खीर पीआरींदा आहियूं, 2 हफ़्तनि अंदरि फर इहो पाणी पीअणु शुरू करे छॾींदो आहे, दाणो बि खाइणु शुरू कंदो, छबर बि खाइणु शुरू कंदो आहे। पोइ जीअं जीअं फरू दाणू वधाईंदो वेंदो आहे, दाणेदार खुराक खाइणु ज़्यादा खाईंदो, असां हुनजो खीर घटाईंदो वेंदा आहियूं।
60 ॾींहं जॾहिं पूरा थींदा आहिनि फर पूरी ओगर ते अची वेंदो आहे ऐं असां हुनजो खीर बंदि करे हुनखे दाणो ॾींदा आहियूं त जीअं भाॻियो उहो खीर मार्केट में विकिणी करे सुठो नाणो कमाए ऐं फर खे 40 रुपया किले वारे दाणे ते पाले ऐं उहो 3 महीननि में 90 किलो जो मेंह जो फर तयारु थींदो आहे ऐं 100 किलो जो गहूं जो फर तयारु थी वेंदो आहे ऐं इहा ई वछ जेका आहे इहा 17 अरिड़हें महीने में जेको त वोहर में ईंदी आहे ऐं ढुकी थी वेंदी आहे ऐं जॾहिं 3 साल उनखे पूरा थियण वारा हूंदा आहिनि त मतिलबु 28 महीने में उहा वियामी ईंदी आहे मतिलबु 3 सालनि अंदरि इहा वछ जेका अॼु वियाई 3 साल में वरी वियामी थी अचे त कुदरती कम में वाद वीज आहे ग़ैर कुदरती कम में वाद वीज न आहे त भाॻी खे चवंदासीं त हिन फर खे कुदरती तरीक़े सां पालियो इहा में 15 फरब ॾेई सघे थी 10 फरब ॾेई सघे थी ऐं जेका असल ॿी जेका ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदुसि त भाॻियो जेको मेंह बि रखे थो न उनखे जेको ढुकियो कराईंदो आहे उहो ॿाखड़ी कराए पोइ वञी कराए थो अच्छा हाणे मेंह या गहूं खे ॾिसंदो जेका अॼु वियाई आहे वियामण जे 21 ॾींहंनि खां पोइ वोहर में ईंदी आहे गरम थींदी आहे कुदरती तौर ते ठीकु आहे तव्हां भाॻी खे घुरिजे त पहिरियों 21 वोहर छॾे ॿी वोहर ते हुन सां स्वान पाॾो या ढगो हुन छॾे ॾे या ए अॼुकल्ह हथरादी तरीक़े पर उहो ढुकी वियामण जे 40 ॾींहंनि खां पोइ तव्हांजो खीर ॾियण वारो जानवर इहो ढुको थियणु घुरिजे अच्छा इहो वोहर में अचे जेकॾहिं नथो थिए त भाॻी खे परेशान थियणु घुरिजे यार इहे जेका हींअर ढुकी कोन थी आहे इहा अॻियां जॾहिं ॿाखड़ी थींदी त ढुकपण जो अरसो मूं वटि ख़ुश्क घणो अरसो बि खाईंदी जंहिंजे करे मुंहिंजो खीर मां बचायो आहे इहो ॿाखड़ी में खाई वेंदी तंहिं करे भाॻियो जेकॾहिं 40 ॾींहंनि खां वियामण जे 40 ॾींहंनि खां पोइ कंहिं खीर ॾियण वारे जानवर खे ढुको कराईंदो 10 महीना खीर वठंदो 2 महीना हुनखे ख़ुश्क रखंदो वरी साल में खीर फर ईअं इन जेकॾहिं सर्कल में हलंदो त साल में भाॻियो खीर फर बि वठंदो पर ॿाखड़ी कराए पोइ वञी ढुकी कराईंदो त खीर मां कमायल पैसा उन ॿाखड़ी खे बीहारे उन खाईंदो ऐं हुनखे को फ़ाइदो न मिलंदो तंहिं करे भाॻियुनि खे अपील आहे त अहिड़े हिसाब सां ढुकी पालींदा ऐं ॿी जेका अहम ॻाल्हि तव्हां फरनि जे हवाले सां असांजी हली पए त अॼुकल्ह ॻोठनि में सुस्ती भरी माण्हू इहो फर खणी था अचनि असां हिन तव्हांजे चैनल जी तरफ़ सां उन सिंध सॼे मुल्क पाकिस्तान जे मालवंद भाॻियुनि खे इहा अपील कंदुसि त कॾहिं बि उहो फर न वठनि पालण वारो जंहिंजो पिस न पीतल हुजे वियामण खां फौरन बाद हा त उन में कुदरती तौर ते जेको कुवत मदाफ़ आहे उहो ख़तमु थी थो वञे फर ही पिस जेको आहे इहो उन फरनि जे लाइ कुदरती बचाव जो टीको आहे बिल्कुलु ऐं फर जेको पिस पीअंदो आहे 3 खां 5 महीननि ताईं इहे जरासीमी बीमारी हुन फर जे वेझो न ईंदी आहे माशा ऐं जेका बि खोराक तव्हां हुन फर खे खाईंदो त हुनजी जिस्मानी वाधवी बहितर थींदी तंहिं करे फर जो वियामण जे पहिरीं ॾींहं खां 3 महीननि वारो अरसो वॾो अहम आहे जेकॾहिं भाॻियो सिर्फ़ु इहो 60 ॾींहं वारो हुनखे सुठे नमूने खीर पीआरे न त पोइ इहो टाइम ते बालक बि थींदो टाइम ते लॻंदो पर इहो 3 महीना जेकॾहिं मालवंद भाॻियो माण्हू हुनजी पालना सही नथो करे त पोइ इहा 6 साल बि वठी थी वञे जंहिंमें भाॻे जो टाइम बि ज़ाया थो थिए वक़्तु बि ज़ाया थो थिए हुनजा पैसा सरमायो हुनजा तमामु वसीला ज़ाया था वञनि त असीं चाहींदासीं त भाॻियुनि खे अचो असांजी डायरेक्टर जनरल लाइव स्टॉक सां गॾोगॾु असांजी PSLD प्रोजेक्ट जी ऑफिस आहे असां वटि अचो ही लाइव स्टॉक फिशरीज़ डिपार्टमेंट या असां जेके डॉक्टर बिरादरी आहियूं जानवरनि जा असां चाहियूं था त सिंधी जो भाॻियो अचे असांखे पंहिंजे जानवरनि जे बारे में मालूमात वठे ऐं असां मुफ़्त में इहा मालूमात ॾियण लाइ मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर साहिबु तव्हांजी ॻाल्हि ॾाढी वज़नाइती आहे पर इहो बहितर न आहे त जेकॾहिं जापान सिंध हुकूमत सां रलिजी इहो एॾो वॾो कमु कयो आहे त हिकिड़ो नंढिड़ो ॿियो बि कमु करे छॾियो त जीअं तव्हां चओ था त भाॻिया असां वटि अचनि तव्हां को अहिड़े क़िस्म जो को ख़ासि क़िस्म जो प्रोग्राम जेको तय कयो शेड्यूल कयो जंहिंमें भाॻियनि खे तव्हां सॼो पाण वटि उन्हनि सां या तव्हांजी मीटिंग थिए या त तव्हां पाण डोर टू डोर वञो साईं तव्हां ॾाढो बहितरीनु सुवालु कयो आहे इहे तव्हांजे सवाल खे अहमियत ॾेई करे असां चवंदासीं त भाॻियुनि खे असां इन लाइ चऊं असां वटि अचो त असां हाणे जून में असांजो प्रोजेक्ट थी वेंदो ख़तमु अच्छा हाणे इहो प्रोजेक्ट जेको आहे इहो सिंध जे 5 ज़िलनि में हिकिड़ो डेवलपमेंट फाउंडेशन ठही वियो आहे भाॻे जे महारत जो फन ॻोठनि में डिपार्टमेंट तरफ़ां लाइव स्टॉक फिशरीज़ खाते तरफ़ां इहो शुरू थी चुको आहे भाॻे खे ॾाप मिली वई त पोइ उहो डॉक्टर खे बार बार न भाॻियो पाण माहिर आहे तमामु घटि हुनखे डॉक्टर जी ज़रूरत पवंदी ऐं भाॻे खे इहे बुनियादी मसइला सम्झाइणु असांजो कमु आहे त हाणे जापान हुकूमत चाहे थी त सिंध हुकूमत इहो ई मनसूबो जेको 5 ज़िलनि में आहे इहो सॼी सिंध ते भाॻे जी तरबियत वारो नाफ़िज़ करे इनशाला डॉक्टर साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी आख़िर में तव्हांजो कहिड़ो मैसेज आहे भाॻनि जे लाइ जी मुंहिंजो मैसेज आहे त जंहिं मुल्क जो हारी ख़ुशहाल आहे उहो मुल्क ख़ुशहाल आहे
जंहिं मुल्क जो हारी कंगाल आहे उहो मुल्क कंगाल आहे। तंहिं करे सिंधी जे भाॻियुनि खे चवंदुसि त तव्हां पंहिंजे जानवर खे हर वक़्तु साफ़ सुथरो माहौल में रखो, उनखे साफ़ सुथरी बहितरीनु खुराक ॾियो, उनजो पाणी अॻियां रखो, साओ गाहु खारायो, बोह जो इस्तेमालु घटि खारायो, ॾुहाई जो टीको जो इस्तेमालु बंदि करियो, कीमियाई जेके तव्हां मुख़्तलिफ़ शयूं जानवर खे खारायो था या हणो था उन्हनि खां इजतनाब करियो, ऐं साफ़ सुथरे माहौल में खीर जी ॾुहाई करियो। जेको खीर तव्हां 40 रुपया किलो में विकिणो था, जेकॾहिं साफ़ सुथरे माहौल में हुनजी ॾुहाई कंदो, इहो 80 रुपए किलो बि तव्हांखां वठी वेंदा, पर उन में पाणी न मिलाइजे ऐं फर पालजनि ऐं बहितरीन खां बहितरीन तरीक़ा जानवरनि जी पालना जा सिंध जी औरत बि सिखे, सिंध जो मर्द बि सिखे, सिंध जा पढ़ंदड़ शागिर्द बि सिखनि। वॾी महिरबानी डॉक्टर साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो प्रोग्राम में। नाज़रीन, इनशाला वरी ईंदड़ हफ़्ते पाण गॾु रहंदासीं, तेसि ताईं इजाज़त ॾींदा ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।